अस्सलामुअलैकुम याली मदद हक़ मौजूद कीअं आहियो मुंहिंजा सिंधवासियो। मूंखे उमेद आहे तव्हां सभु ख़ैरियत सां हूंदव, ख़ुशि हूंदव, आबाद हूंदव। जीअं त मां आहियां अव्हां जी पंहिंजी होस्ट फरहाला शारी ऐं मां अव्हांखे पंहिंजे हिन प्रोग्राम में भलीकार चवां थी। ऐं सभिनीनि खां पहिरीं जेको आहे मां अव्हां सभिनीनि जी थोराई थी आहियां त अव्हां मुंहिंजे हिन प्रोग्राम खे घणी में घणी मोट ॾिनी ऐं इनखे घणे में घणो पसंदि कयो। अॼु असां सां गॾु जेको आहे असांजा लाजो भाई गॾु आहिनि त असां उन्हनि खे वेलकम कयूं था। अस्सलाम वालेकुम लाजो भाई, कैसे हैं आप? ठीक हैं, ख़ैरियत से हैं? ऐं ढोलक ते जेको आहे असां सां गॾु आहिनि विजय भाई, आप कैसे हैं? ठीक है, ख़ैरियत से हैं? जीअं तव्हां सभिनीनि खे ख़बर आहे त असां पंहिंजे प्रोग्राम रक्स रूम में सिंध जा तमामु भलो रागी जेका आहिनि उन्हनि खे असां पंहिंजे हिन प्रोग्राम में दावत ॾींदा आहियूं। अॼु असां पंहिंजे हिन प्रोग्राम रक्स रूम में जेका सूफ़ीज़म खे ॻाइनि था ऐं मोस्ट जेको आहे टैलेंट उन्हनि मोस्ट टैलेंटेड आहिनि, सो अचो उन्हनि खे असां वेलकम कयूं था। आसिफ़ सियाल, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। कीअं आहियो तव्हां? ठीकु आहियो? ख़ैर सां आहियो? सभिनीनि खां पहिरीं मां अव्हांखे पंहिंजे हिन प्रोग्राम में भलीकार चवां थी, वेलकम चवां थी। ऐं उन्हनि सां गॾु जेको आहे उस्मान अहमद जेको आहे गिटारिस्ट आहिनि, उन्हनि खे मां वेलकम कयां थी। अस्सलाम वालेकुम, कीअं आहियो तव्हां? ठीकु आहियो? ख़ैरियत सां आहियो? अव्हांखे मां पंहिंजे हिन प्रोग्राम में भलीकार चवां थी। जी, अव्हांजो सफ़र कीअं गुज़रियो? सफ़र हाणे अचण वारो या? जी, हाणे अचण वारो। माशाल्लाह सफ़र सुठो गुज़रियो। जी आसिफ़ साहब, जीअं तव्हां जेको आहे सूफ़ी अंदाज़ खे जीअं तव्हां ॻायो था, उहो सफ़र तव्हांजो कीअं पियो गुज़रे? हे रक्स रूह जेको आहे इहो सफ़र मां चवां थो टाइटल ई ॿुधाए थो त कहिड़ो सफ़र आहे। बिल्कुलु 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 रूह खे सुकून ॾींदड़ सफ़र। बिल्कुलु तमामु ख़ूबसूरत। जी आसिफ़, हाणे तव्हां प्रोग्राम जी शुरूआति में छा ॿुधाईंदव? जी तसव्वुफ़ जी ॻाल्हि आहे, रक्स रूह जी ॻाल्हि आहे। रक्स रूह में ईअं थींदो आहे की पंहिंजे बिलव जी यादि हुजे। इहो सफ़र अने पंहिंजी महफ़िल जो सफ़र जो आगाज़ बि उअं ई था कयूं। जोदम गाफ़िल सोदम काफ़िर सो दम दम वाई। ज़बरदस्त, बिस्मिल्लाह। जोदम गाफ़िल सोदम काफ़िर साकू मुर्शिदी हो पढ़ाया हो, सुनिया सुखन गई खुल अखियां, सुनिया सुखन गई खुल अखियां, चित मौला बल लाया हूँ, कीती जान हवाले रब दे, कीती जान हवाले रब दे, ऐसा इश्क कमाया हूँ, मरन थी अगे मर गए बाहू, मरन अगे मर गए बाहू, मरण कणू अगे मर गए बाहू, होता मतलब नू पाया हूँ। जे दम दम दिल में वाई, जे दम दम दिल में वाई, रांझण रमज़ रलाई आहे, रांझण रमज़ रलाई आहे, रांझण रमज़ रलाई आहे, जे दम दम दिल में वाई, जे दम दम दिल में वाई, रांझण रमज़ रलाई आहे, रांझण रमज़ रलाई आहे, रांझण रमज़ रलाई आहे, जे दम दम दिल में वाई, जे दम दम दिल में वाई, वाई वाई वाई।
मस्तानी आऊं बितियड़ा तो जी मानी आऊं बितियड़ा तो जी जे मोजी जान जगाई आहे जे दम दम दिल में वाई जे दम दम दिल में वाई रांझण रमज़ रलाई रांझण रमज़ रलाई आहे रांझण रमज़ रलाई आहे जे दम दम दिल में वाई जे दम दम दिल में वाई 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 कर में पार जो ऐसा लाल रजू दे गोल बहसा नदियां तर कर में पार जो ऐसा लाल रजू दे गोल बहसा अतुर अमर आई मुश्क मलहसा अतुर अमर आई मुश्क पूरन में दिड़ी लाई है जे दम दम दिल में वाई जे दम दम दिल में वाई रांझण रमज़ रलाई रांझण रमज़ रलाई आहे रांझण रमज़ रलाई आहे जे दम दम दिल में वाई जे दम दम दिल में वाई रांझण रमज़ रलाई रांझण रमज़ रलाई आहे रांझण रमज़ रलाई आहे जे दम दम दिल में वाई जे दम दम दिल में वाई 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 रांझण आया उठल आखे रांझण आया मोहब दिलियां दा अल्लाह मिलाया उठल आखे रांझण आया उठल आखे रांझण आया मोहब दिलियां दा अल्लाह मिलाया बेहद थियड़ा वक्त सवाया बेहद थियड़ा वक्त अल्लाह उम्मीद पुजाई आहे जे दम दम दिल में वाई जे दम दम दिल में वाई रांझण रमज़ रलाई रांझण रमज़ रलाई आहे रांझण रमज़ रलाई आहे जे दम दम दिल में वाई 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 रांझण रमज़ रलाई रांझण रमज़ रलाई आहे रांझण रमज़ रलाई आहे जे दम दम दिल में वाई जे दम दम दिल में वाई जे दम 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 जे दम 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 जे दम 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 जे दम 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 थैंक यू जी आसिफ साहब तमामु ख़ूबसूरत तव्हां जेको आहे कलाम ॿुधायो असांखे ऐं जेको तव्हांजो जेको इहो अंदाज़ आहे सभिनीनि खां हटी करे आहे सो तव्हां हिकिड़ो मस्त जे नाले सां बि हिकिड़ो शो तव्हां कयो हो सो तव्हांखे छा मतिलबु सोची करे तव्हां इहो हटी करे जेको शो कयो आहे छा सोची करे तव्हां इहो शो कयो आहे फराह मूंखे यादि आहे इहो तव्हां ॻाल्हि पिया कयो तक़रीबन 2013 या 14 जी असां हिकिड़े चैनल ते मस्त शो कयो मस्त शो जी टीम तक़रीबन मूं वटि हिते मौजूदु आहे एनडी थी वियो ऐं असांजो डायरेक्टर जेको आहे सो प्यारो भाउ गुलज़ार उहो बि मौजूदु आहे ज़बरदस्त ऐं मूंखे यादि आहे उहो टाइम अच्छा कोई प्लान न हो प्लान ईअं जस्ट के असां रैंडमली हिकिड़ो वेहंदा हुआसीं किथे जैमिंग कंदा हुआसीं को गिटारिस्ट वेठो आहे को तुंबे ते वेठो आहे कीअं त असां हिकिड़ो प्लान कयोसीं त यार लाइव म्यूज़िक छो नथो हले असांजे चैनल्स ते ठीकु आहे उहो चैनल से बिल्कुलु लाइव कोई मतिलबु सीन ऑन ई न हूंदो ऐं रिस्क खणण लाइ कोई बि तयारु न हूंदो बिकॉज़ न कि सिर्फ़ु टेक्निकल इशूज़ हूंदा पर त मां चयुमि यार रिस्क बि खणणु खपे ऐं थोरो इन शइ खे अॻिते आणिजे ऐं हिकिड़ो
ईअं न हो की को फेम जे लाइ पिया कयूं या कुझु, पर हिकिड़ो रूह जी जीअं रक़्स रूह, उहो उनखे रूह खे मज़ो वठण जे लाइ असां हिकिड़ो प्लान कयोसीं ऐं चैनल ते वियासीं ऐं टीम माशाल्लाह जॾहिं उहो कॉन्सेप्ट प्रोपोज़ल ॾिनोसीं उन्हनि चयो त ठीकु आहे कयो उनखे, त पोइ असां हिकिड़ी पंहिंजी टीम जोड़ी जंहिंमें जेको आहे ज़ुल्फ़ अली हो, ज़ाहिद हो, नदीम मीरानी आयो, पोइ आसिफ़ मला आयो, मुख़्तियार मक्सी हो तुम्बे ते, त हिकिड़ी माना असां टीम जुड़ंदी वई, ईंदा पिया वञनि दोस्त, असां गेस्ट बि इन्वॉल्व कयूं पिया ऐं एतिरी वॾी हिकिड़े स्टूडियो में वेठा हूंदा हुआसीं। मूंखे यादि आहे अदा गुलज़ार वारा बि उहे वेही रहंदा, न्यूज़ मां अची वञनि कोई बि वेही रहंदो। सो असुलु ॻाल्हि आहे जॾहिं तव्हां रूह सां कमु कंदा हो, दिलि सां कमु कंदा हो, त पोइ दिलि सां निकिरंदड़ ऐं पोइ जेका आवाज़ हूंदी आहे पोइ दिलनि ताईं पुॼंदी आहे। तो मुंहिंजे लाइ पर्सनली उहो शो हिकिड़ो हीलिंग हुई, इनसाइड हीलिंग पिया कयूं ऐं जेको आहे सो हिकिड़ो सफ़रु मज़ो पिया वठूं हिकिड़ो। सो उहो उन जी लत लॻी वई, हिकिड़ी सुकून मिली वियो। सो उहो तसव्वुफ़ वारे उन शइ खे खणी पिया हलूं। बिल्कुलु बिल्कुलु ज़बरदस्त। अच्छा हाणे असांखे छा ॿुधाईंदव? हाणे बि हलंदासीं, मुंहिंजो सॉन्ग आहे साईं सचल सरकार जी पोइट्री आहे गुम होया। माशाल्लाह, गुम होया सॉन्ग खे प्ले कंदासीं पाण। गुम हो के वेख नजारा आपे सारा महबूब की सूरत में। अल्लाह विचूं बंदा बणिया, अल्लाह विचूं आदम बणिया, अल्लाह विचूं बंदा बणिया, हो अल्लाह विचूं आदम बणिया, ॼाण सचल ता तुम होया, ज्ञान सचल ता तुम होया, मैं गुम 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 होया। जेते के ने ऊहो आहा, हो जेते के ने ऊहो आहा, जेते के ने ऊहो आहा, हो जेते के ने ऊहो आहा, इन्हीं गाली पर
गुम होया मैं गुम 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 होया साया गुम होया मालिक गुम होया गुम होया हो सच्चो सदा तमामु ख़ूबसूरत तव्हां असांखे कलाम ॿुधायो आहे ऐं असांजी कचेरी ईअं हलंदी रहंदी तव्हांजा कलाम बि ॿुधंदासीं पर हिकिड़े नंढड़े ब्रेक खां पोइ वेलकम बैक वीवर्स जीअं त ब्रेक खां पहिरीं असांजी कचेरी तमामु ख़ूबसूरत हली रही हुई ऐं आसिफ़ सियाल जेको आहे असां सां गॾु आहिनि ऐं तमामु सुठा सुठा कलाम असां ॿुधी रहिया आहियूं ऐं तव्हांखे बि उन कलामनि खां लुत्फ़ अंदोज़ करे रहिया आहियूं जी आसिफ़ साहब वरी असां तव्हांखे हिकिड़ो क्वेश्चन कंदासीं त तव्हांजो जेको आहे हिकिड़ो जेको आहे रूहानी उस्तादु तव्हांजो केरु आहे जीअं हिकिड़ो हर इंसान जो रूहानी उस्तादु हूंदो आहे त तव्हांजो बि को छा रूहानी उस्तादु आहे तव्हांजो हा बिल्कुलु मुंहिंजो रूहानी उस्तादु आहे आसिफ़ प्रोई साहब आहिनि जिन्हनि खां माना हे उन्हनि सबक़ु जेको पढ़ायो मुर्शिद जेको सबक़ु पढ़ायो माशाल्लाह सो कोशिशि कयूं पिया उनखे अञा वधीक आहे ॾुखियो जान आहे बिल्कुलु कोशिशि बिल्कुलु कयूं। ज़ाहिरी ॻाल्हि आहे इहा त समंड आहे अच्छा तव्हां कहिड़ी शाइरी जेको आहे ॻाइणु पसंदि कंदा आहियो सूफ़ी शाइरी मोहबत जी शाइरी हूंदी आहे कहिड़ी शाइरी तव्हांखे पसंदि आहे मां कोशिशि कई आहे की माना पंहिंजे म्यूज़िक खे किथे बि बाउंड न कयां ऐं जेके बि जनर आहिनि मां उन्हनि में पंहिंजे पाण खे इन्वॉल्व कयां ऐं उन्हनि में कमु कयां सूफ़ी पर्सनली मुंहिंजी चॉइस आहे माशाल्लाह ठीकु आहे अदरवाइज़ माना मां जेको आहे पॉप बि कयो आहे रॉक बि कयो आहे ऐं हाणे इनशाला मुंहिंजो आहे ट्रांस इलेक्ट्रो म्यूज़िक करण जो आहे उहो बि कंदासीं सो पाण खे बाउंड न कयो आहे हिकिड़ी जॻह ते हिकिड़े फ्रेम में की हिन खां आउट न आहे वञिणो ज़बरदस्त ज़बरदस्त अच्छा छा तव्हां एल्बम्स वग़ैरह कयूं आहिनि अॼुकल्ह तव्हांखे ख़बर आहे की एल्बम्स वारो जेको आहे टाइम त एंड थी चुको आहे ऐं पहिरियां खां ई इंट्रस्ट एल्बम जी साइड न वियो आहे मां कोशिशि कई आहे की थोरो लिमिटेड ई कमु कयां पर सुठो कमु कयां सो उन हिसाब सां ईअं ई रहियो आहे की 6 मंथ्स साल या 2 years में मतिलबु सॉन्ग पंहिंजो प्रोड्यूस कयो आहे बिल्कुलु बिल्कुलु वधीक न कयो आहे एतिरो अच्छा ज़बरदस्त न तव्हां तमामु जेको सुठो कमु करे रहिया आहियो हटी करे कमु करे रहिया आहियो सो आसिफ़ साहब हाणे असांखे छा ॿुधाईंदव तव्हां हाणे सॉन्ग जेको असां प्ले कंदासीं उहो आहे दीवाना हूं दीवाना सो मां ॾिसां पियो हिते असांजी हिकिड़ी मस्तु टीम हूंदी ऐं हाणे त मूंखे सभु दीवाना पिया नज़र अचनि स्टूडियो में सो इन्हनि जी दीवानगी बि ॾिसूं था ऐं पंहिंजी दीवानगी खे बि तव्हांजे साम्हूं रखूं था बिल्कुलु बिल्कुलु ना खुदा मसीती लभदा ना बिच काबे ना खुदा कबरां किताबां ना खुदा कबरां किताबां ना खुदा नमाज़ें ना खुदा में तीरथ डिठा एवें पिंड जा
बुलाशो जद मुर्शिद मिलिया, बुलाशो जद मुर्शिद मिलिया, हो टुटे सब धागे। दीवाना दीवाना हूँ दीवाना, यार का हूँ मैं दीवाना, दीवाना हूँ दीवाना, यार का हूँ मैं दीवाना। मंदिर मस्जिद क्यों मैं जाऊँ, मंदिर मस्जिद क्यों मैं जाऊँ, मंदिर मस्जिद क्यों मैं जाऊँ, मंदिर मस्जिद क्यों मैं जाऊँ। अब यको है मैं खाना, अब यको है मैं खाना। दीवाना 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 मैं दीवाना, दीवाना 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 मैं दीवाना, यार का हूँ मैं दीवाना। जाना मस्जिद पढ़ना नमाजें, जाना मस्जिद, जाना मस्जिद पढ़ना नमाजें, जाना मस्जिद, जाना मस्जिद पढ़ना नमाजें, दोनों काम समाने हैं। जाना मस्जिद पढ़ना नमाजें, दोनों काम समाने हैं। जाना मस्जिद वो मस्जिद, जाना मस्जिद, मस्जिद जाना मस्जिद पढ़ना नमाजें, दोनों काम समाने हैं। सजदे देना दिल के लगाना, सजदे देना दिल के लगाना, सजदे देना दिल के लगाना। ठोंगी ठोंग पुराना, ठोंगी ठोंग पुराना। दीवाना हूँ दीवाना, दीवाना हूँ दीवाना, यार का हूँ मैं दीवाना, दीवाना मैं दीवाना, यार का हूँ मैं दीवाना। मस्जिद मंदिर क्यों मैं जाऊँ, मस्जिद मंदिर क्यों मैं जाऊँ, मस्जिद मंदिर क्यों मैं जाऊँ। अब यकू है मैं खाना, अब यकू है मैं खाना। दीवाना हूँ दीवाना, यार का हूँ मैं दीवाना, दीवाना हूँ दीवाना, यार का हूँ मैं दीवाना। तीरथ मेरे अंदर, काबा तीरथ मेरे अंदर, सूरत मूरत मेरे अंदर। ओ काबा तीरथ मेरे अंदर, काबा तीरथ मेरे अंदर, सूरत मूरत मेरे अंदर। काबा तीरथ मेरे अंदर, सूरत मूरत मेरे अंदर। राम रहीम भी मेरे अंदर, राम रहीम भी मेरे अंदर, राम रहीम भी मेरे अंदर। टूटे क्यों बुत खाना, टूटे क्यों बुत खाना। दीवाना हूँ दीवाना, यार का हूँ मैं दीवाना, दीवाना हूँ दीवाना, दीवाना 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 हूँ दीवाना, यार का हूँ मैं दीवाना। मंदिर मस्जिद क्यों मैं जाऊँ, मंदिर मस्जिद क्यों मैं जाऊँ, मंदिर मस्जिद क्यों मैं जाऊँ। आप यकू है मैं खाना, आप यकू है मैं खाना। दीवाना हूँ दीवाना, दीवाना हूँ दीवाना, यार का हूँ मैं दीवाना, दीवाना हूँ दीवाना, यार का हूँ मैं दीवाना, दीवाना हूँ दीवाना, यार का हूँ मैं दीवाना। दीवाना 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 दीवाना
दीवाना हूँ दीवाना यार का हूँ मैं दीवाना, दीवाना हूँ दीवाना यार का हूँ मैं दीवाना। मंदिर मस्जिद क्यों मैं जाऊँ, मंदिर मस्जिद क्यों मैं जाऊँ, आप यकू है मैं खाना, आप यकू है मैं खाना। दीवाना हूँ दीवाना यार का हूँ मैं दीवाना, 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 दीवाना हूँ दीवाना हो यार का हूँ मैं दीवाना। जी आसिफ़ तमामु ख़ूबसूरत तव्हां असांखे गीत ॿुधायो दीवाना दीवाना यार का हूँ मैं दीवाना। ऐं हर प्रोग्राम में जेको आहे मुंहिंजो बि हिकिड़ो कलाम हूंदो आहे, त छा अव्हां जी इजाज़त आहे त मां बि अव्हांखे हिकिड़ो कलाम ॿुधायां? बिल्कुलु मूंखे ब्रेक मिली वेंदो ऐं थोरो ॻाइण जो बि मज़ो हूंदो आहे, ॿुधण जो बि हूंदी जी आहे। हा बिल्कुलु बिल्कुलु। बिल्कुलु तव्हां वाह वाह गुज़रा ओ फ़क़ीरादा, वाह वाह गुज़रा ओ फ़क़ीरादा, फ़क़ीरादा फ़क़ीरादा दरवेशादा, वाह वाह गुज़रा। वाह वाह गुज़रा ओ फ़क़ीरादा, वाह वाह गुज़रा ओ फ़क़ीरादा, फ़क़ीरादा फ़क़ीरादा दरवेशादा, वाह वाह गुज़रा ओ फ़क़ीरादा, वाह वाह गुज़रा ओ फ़क़ीरादा, फ़क़ीरादा फ़क़ीरादा दरवेशादा, वाह वाह गुज़रा ओ फ़क़ीरादा, वाह वाह गुज़रा। कदे वक्त मंग पिन खांदे टुकेड़े, कदे वक्त मंग पिन खांदे टुकेड़े, कदे ताम अमीरादा ओ कदे ताम अमीरादा, वाह वाह गुज़रा ओ फ़क़ीरादा, वाह वाह गुज़रा ओ फ़क़ीरादा, फ़क़ीरादा फ़क़ीरादा दरवेशादा, वाह वाह गुज़रा। जिसने देखा मर ही गया तेरे चश्म सियाह में है जादू, गैर को धोखा मुझको न दे, तुझ में मैं और मुझ में तू, अला साईं फ़क़ीरादी इवें सुणेदा, अला साईं फ़क़ीरादी इवें सुणेदा, बादशाह जी में वज़ीरादा ओ बादशाह जी में वज़ीरादा, वाह वाह गुज़रा ओ फ़क़ीरादा, वाह वाह गुज़रा ओ फ़क़ीरादा, फ़क़ीरादा फ़क़ीरादा दरवेश
फकीराना वाह वाह गुजरा, ओ फकीराना वाह वाह गुजरा। आसिफ मामा के मुझे ये गीत कीअं लॻो? जेतिरी तारीफ़ कजे घटि आहे ऐं तव्हां वॾी ॻाल्हि इहा आहे की सुरनि सां गॾु तव्हां हिकिड़ो स्पिरिट सां बि ॻायो आहे हिन शइ खे। माशाअल्लाह। अच्छा आसिफ, जेका अॼुकल्ह शाइरी हले पई, तव्हां ॾिठो हूंदो त जेको आहे एल्बम्स में शाइरी जेको यूज़ कनि पिया न्यू जनरेशन जेकी आहे, उन जे बारे में तव्हां छा ॿुधाईंदो, असांखे छा चवणु चाहींदो? फराह शाइरी न्यू जनरेशन जेका शाइरी करे पई, जेके पढ़ियल लिखियल दोस्त आहिनि शाइरी कनि पिया ऐं उन में बिल्कुलु मूंखे दिलि चवंदी आहे की ॻाइणु खपे। बाक़ी एल्बम जी शाइरी आहे, मूंखे मेजॉरिटी जेको ॾिठो वञे त हिकिड़ो जेका शइ तव्हांखे सुठी लॻे थी न, सुठे स्पिरिट खे सुठी शइ क्लिक कंदी आहे। बिल्कुलु। सो हिकिड़ी जेकॾहिं काई अहिड़ी शइ आहे तव्हांखे तव्हांजे कननि ते बुरी पुॼे पई त पोइ हुन ते डिस्कस करण ई माना बेकार आहे, हुन ते छो ॻाल्हाइजे त माना छा था कनि, उन्हनि खे पाण खे ख़बर हुजणु खपे छा कनि पिया। सो कंहिंजे लाइ कमेंट्स मां बि नथो ॾेई सघां। बिल्कुलु बिल्कुलु ज़बरदस्त। हाणे जेको आहे असांजो वक़्तु जेको आहे पंहिंजी पोजाणी ते पहुतो आहे। तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां असांजे हिन प्रोग्राम में पंहिंजो क़ीमती वक़्तु कढी करे तव्हां आयो, तव्हांजी वॾी महिरबानी। ऐं जेको आहे हाणे जेको लास्ट में तव्हां खां जेको कलाम ॿुधंदासीं, लाजू भाई तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां जेको आहे तमामु सुठो जेको आहे निभायो आहे। ऐं जेको आहे विजय तव्हांजी वॾी महिरबानी। जी व्यूअर्स, जीअं त जेको आहे तव्हांखे उमेदु आहे तव्हांखे मुंहिंजो प्रोग्राम जेको आहे वणियो हूंदो, पसंदि आयो हूंदो। असांखे फीडबैक ज़रूरु ॾिजो। मूंखे पंहिंजी दुआउनि में यादि रखिजो। या अली मदद हक़ मौजूद। सुन बात पे रहती के ही अल्लाह, बात पे रहती के ही साया, बात पे रहती के ही जब जेही साया, बात पे रहती। सुन बात पे रहती के ही अल्लाह, बात पे रहती के ही मौला, बात पे रहती के ही जब जेही साया, बात पे रहती। सुन बात पे रहती के ही अल्लाह, बात पे रहती के ही मौला, बात पे रहती के ही जब जेही साया, बात पे रहती। सुन बात पे रहती के ही मौला, बात पे रहती के ही जब जेही साया, बात पे रहती। मिल माशूका मसलत की थी, आशिक कत्ल करे सो। मिल माशूका मसलत की थी, आशिक कत्ल करे सो। बिस्मिल्लाह दे नाल कहीं गूंजा तकबीर घटे सो। बिस्मिल्लाह दे नाल कहीं गूंजा तकबीर घटे सो। जा तकबीर घट आत को खलड़ी खूब खले सो। कबीर घट आशिक को खलड़ी खूब खले सो। खलड़ी खूब खल आशिक को बूटा बूट करे सो। खलड़ी खूब खल आशिक को बूटा बूट करे सो। बूटा बूट कर आशिक को ईमा कुट करे सो। बूटा बूट कर आशिक को ईमा कुट करे सो। ईमा कुट कर आशिक को विच अड़ा मचे सो। विच अड़ा मच आशिक को विच अड़ा मच आशिक को ईमा कुट करे सो। ईमा कुट कर आशिक को शीखा खूब जुड़े सो। शीखा खूब जुड़ आशिक को उन कबाब करे सो। खूब जुड़ आशिक को उन कबाब करे सो। हो आशिक थी क्या जरा जो पुरजा हो।
आशिक थी क्या जरा जो पुरसा जान जिगर विच बेही ए अजब जे सुन बात बिरहनी के ही अल्लाह बात बिरहनी के ही मौला बात बिरहनी के ही ए अजब जे साया बात बिरहनी माशूका मसलत की थी आशिक कत्ल करे सो मिल माशूका मसलत की थी आशिक कत्ल करे सो मिल माशूका मसलत की थी आशिक कत्ल करे सो